अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोहरम अली मलिक। जी त अॼु असीं ॻाल्हि कंदासीं खाद जे शदीद बहरान ते, जंहिंजे करे आबादकार जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां जेके समाजी अॻवान आहिनि उन्हनि जो त जेको आहे मुतारिक साम्हूं नज़र आयो आहे, लेकिन सियासी अॻवाननि जो को बि जेको आहे इन हवाले सां मुतारिक नज़र कान आयो आहे। इन हवाले सां असां सां जे प्रोग्राम में मौजूद आहिनि MSF सदर ज़िले सखर सदर MSF ज़िले सखर सदर सदरदीन समीजो साहब। इन हवाले सां इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी सदर, तव्हांखे असीं इन प्रोग्राम में अॼु वारे प्रोग्राम में वेलकम कयूं था। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, असांजो मुल्क पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे, उन में तव्हां ॾिसो था त खाद जेको आहे सो शदीद नायाब बणिजी वियो आहे। आबादकार जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि ऐं ॾिसो था त कणिक जे फसल लाइ खाद ज़रूरी आहे, लेकिन खाद जेको आहे सो ॿीणे अॻिते पियो मिले ऐं इंतिज़ामिया इन हवाले सां नाकाम बणियल आहे। महिरबानी तव्हांजी जे तव्हां असांखे सॾु कयो ऐं इन मसइले ते। जीअं त तव्हां ॾिसो, पनो आकिल जे जेको आहे हज़ारे एकड़ ज़मीन आबाद आहे, जेका सरसब्ज़ आहे, उन जे बावजूद भी पनो आकिल में कुछ चंद माण्हुनि जेको आहे भाण जी हथरादू शार्टेज करे आम माण्हुनि खे नुक़सान पिया रसाइनि, जंहिंमें मां चूंडियल नुमाइंदनि खे इन्हनि जो कारण सम्झंदुसि। छाकाणि त चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं कंहिं वफ़ाक़ जे लाइ उनखे एहतिजाज करणो आहे त हू एहतिजाज लाइ अचनि था, पर हिन महिल ताईं ख़ुर्शीद शाह जो या इकरामुल्लाह दारेजे जो कोई बि भाण जे लाइ रद्द अमल ज़ाहिर न थियो आहे, जंहिंजे लाइ मां चवंदुसि त इंतिज़ामिया जेका बि आहे टोटल ख़ुर्शीद शाह जी पनो आकिल में या सखर ज़िले में ब्यूरोक्रेसी टोटल ख़ुर्शीद शाह जी आहे रखायल। हुनजा ई माण्हू मुक़ररु थियल आहिनि, पर हुनजा माण्हू बि कंहिं क़िस्म जो तारुफ़ कोन पिया वठनि आम माण्हू खे सहूलियत मुहैया करण जे लाइ। अच्छा, इहो असांखे ॿुधाइजो त पनो आकिल सुल्तानपुर में खाद जो असुल अघु कहिड़ो आहे, हाणे मिले घणे में पियो? खाद जो जेको असुल रेट गवर्नमेंट जो आहे वो 1780 रुपया आहे, ऐं हींअर जेको पनो आकिल या आस पास जे इलाइक़नि में जीअं सुल्तानपुर थी वियो, ठिकराठो थी वियो, उते तक़रीबन 2700 खां स्टार्ट आहे 2900 रुपए ताईं। कल्ह पनो आकिल शहर में 2800 खां 2900 रुपया गवर्नमेंट जेको आहे रेट हले पियो, वापारी हलाइनि पिया जेके हिन सां भाण जा डीलर आहिनि। जेके पनो आकिल में डीलर आहिनि तक़रीबन जो वास्तो पीपल्स पार्टी सां आहे, जंहिंमें इशफाक शेख आहे, उहो हिन वक़्तु सिटी जो शायदि जनरल सेक्रेटरी आहे, ऐं जेको करीब शुआगो आहे पीपल्स पार्टी जो पोइ टेन्योर में चेयरमैन रहियो आहे यूसीए जो, ऐं हू पंहिंजी करप्शन खे लिकाइण जे लाइ उहो भाण जी शार्टेज करे ऐं जेको आहे भाण आम माण्हू खे ऐं आम ग़रीब ज़मींदार खे हारी खे जेको आहे महांगो पिया ॾियनि। अच्छा, कणिक जे फसल लाइ जेकॾहिं खाद टाइम ते कोन ॾिनो वियो त कणिक जी फसल खे छा कापारे नुक़सान रसंदो? बिल्कुलु, ही जेको असां भाण ॾींदा आहियूं, पहिरियों DAP ॾींदा आहियूं, जॾहिं उनखे असां हर ॾींदा आहियूं निमल, उन खां पोइ जॾहिं ॿियो पाणी ॾींदा आहियूं असां कणिक ॼमण खां पोइ, त हू असां उनखे अछो यूरिया भाण ॾींदा आहियूं। जेकॾहिं असां हिनखे वक़्तायत उहो न ॾिनोसीं त तक़रीबन 15 खां 20 मण जो असांखे एकड़ ते धक लॻंदो। अच्छा, तव्हां ॻाल्हि कयो था पनो आकिल में बि जेको आहे सो पनो आकिल सुल्तानपुर में बि खाद जे हवाले सां जेके ज़रई डीलर आहिनि उन्हनि जी जेको आहे सो मनमानी आहे, उहे बि जेको आहे सो पंहिंजे मनपसंद रेट ते जो खाद विकिरो करे रहिया आहिनि, त इन्हनि खिलाफ़ जेको आहे सो इंतिज़ामिया कार्रवाई छो नथी करे ऐं इन्हनि जो को अहम कारण को हल इन जो कहिड़ो आहे? जीअं त पनो आकिल हुजे या सुल्तानपुर हुजे, पर जंहिंजे लाइ मां चवंदुसि त जेके बि डीलर आहिनि पनो आकिल जा तक़रीबन उनजो वास्तो पीपल्स पार्टी सां आहे, ऐं असांजे तक जा नुमाइंदा जेके आहिनि हू इन में ईअं सम्झो 100% मुलविस आहिनि, छाकाणि त उन्हनि हिन महिल ताईं कोई रद्द अमल न आहे ज़ाहिर कयो। ऐं उन खां पोइ हू जेकॾहिं वफ़ाक़ जे लाइ हर ॻाल्हि ते आणनि था वफ़ाक़ जे तरफ़ां, जॾहिं त सूबो 18 तरमीम खां पोइ आज़ादु आहे, ख़ुदमुख्तियार आहे, ऐं सूबे में एतिरी महांगाई आहे ऐं असांजे चूंडियल नुमाइंदनि जो चुप रहणु इन मां इहो साबित आहे त उहे इन शइ में मुलविस आहिनि ऐं असांजी जेको आहे सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ऐं चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं ख़ुर्शीद शाह पाण बि 2700 में 2800 में पंहिंजी ज़मीन जे लाइ भाण ख़रीद कंदो, इहो मुंहिंजे शाह साहब खां सुवालु आहे। शाह साहब बि ज़मींदार आहे, ज़मीनूं जेका आबाद करे पियो, जेकॾहिं आम माण्हू खे मिले थो ऐं शाह साहब खे एतिरे में वठी सघंदो, या उन जा माण्हू आहिनि जेके असांजे माण्हुनि आम माण्हू खे महांगो ॾियनि पिया भाण तक़रीबन 1780 रुपए जी गोरी 2800 ऐं 2700 2900 रुपए में, उनजो जेको मेन कारण आहे उहो चूंडियल नुमाइंदा आहिनि। उनजो जेको बि आहे पीपल्स पार्टी मुलविस आहे, इन में सिंध गवर्नमेंट मुलविस आहे। असां इहा शइ वफ़ाक़ खां मुतालबो कंदासीं त सिंध में रेंजर्स खे जेको आहे मुकमल अख़्तियार ॾिना वञनि, ताकि रेंजर इन्हनि ते छापा हणे। ये वक़्त या हिन वक़्त जा दजाल आहिनि, हिन वक़्त जा फ़िरौन आहिनि, इन फ़िरौननि जे ख़िलाफ़ जेसिताईं रेंजर न ईंदी त हारनि खे जेको भाण आहे उहो न मिलंदो। अच्छा, पनो आकिल में आबादी केतिरी आहे जेको आहे सो मुतासिर जेका थिए पई? तक़रीबन पनो आकिल में हज़ारनि जे तादाद में तक़रीबन ये समझो माना 50,000 जे लगभग जेको ज़मीनूं आबाद आहिनि, ऐं तक़रीबन ज़मीनूं जेके आहिनि सरसब्ज़ आहिनि,
ऐं तक़रीबन ज़मीनूं जेकॾहिं एकड़ लांदो असांजो 50 मण ऐं जेकॾहिं असां यूरिया न ॾींदासीं त असांजो एकड़ लांदो 30 मण 20 मण जेकॾहिं एकड़ ते लॻे त तव्हां 50,000 खां मल्टीप्लाए कंदो त असांजो हज़ारनि जी तादाद में मणनि जी तादाद में नुक़सानु थींदो ऐं जेको इन्हीअ में मुलविस आहे उहो पीपल्स पार्टी इन में शामिल आहे छाकाणि त हुनजी हुकूमत आहे इंतिज़ामिया टोटल ख़ुर्शीद शाह जी ब्यूरोक्रेसी रखायल आहे पीपल्स पार्टी रखायल आहे डीसी एसी या मुख्तियार कारा या जेके बि प्राइज रेट्स थियनि या जेके बि शयूं आहिनि टोटल जेको आहे इन में पीपल्स पार्टी मुलविस आहे वॾी महिरबानी सदर समझो साहब जी नाज़रीन अॼु जी ही हुयो अॼु जो प्रोग्राम पनवाकिल टाइम वधीक कंहिं ॿिए मौज़ू सां हाज़िर थींदासीं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॼाई मंगाए रियथ में रियथूं तूं छपर तूं छां कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबका तव्हां ॾिसी रहिया आहियो काश टीवी नेटवर्क।